वाक़ई अपडेट कयूं पिया। ब्रेकिंग न्यूज़ आहे पीर जो ॻोठ मां ॻोठ मोहम्मद साले सोलंगी में भागे नथा चोर ॼाणाए मारियल नौजवान मक़सूद शहर जे वारसनि बिबरलो बाईपास ते धरणो हयो आहे। धरणे सबबि बिबरलो बाईपास ते रोडनि जे ॿिन्हिनि पासनि खां गाॾियुनि जूं कतारूं लॻी वियूं आहिनि। वॾा माचू पुलिस सोलंगी बिरादरी सां मिली करे नौजवान मक़सूद शहर खे खंबे गोलियूं हणी क़तल कयो आहे। पुलिस धरणे वारे हंधि पहुची मक़तूल जे वारसनि सां ॻाल्हियूं करे इंसाफ़ जी ख़ातिरी कराए धरणो ख़त्म करायो। पीर जो ॻोठ मां वाक़ई आगाह कयूं पिया। ॻोठ मोहम्मद साले सोलंगी में भाॻे नथा चोर ॼाणाए मारियल नौजवान मक़सूद शहर जे वारसनि बिबरलो बाईपास ते धरणो हयो आहे। तफ़सील मालूम कंदासीं अब्दुल रज़ाक कलोड़ो खां। जी अब्दुल रज़ाक अपडेट कजो। जी बिल्कुल, अॼु सुबुह सवेर सां ॻोठ मोहम्मद साले सोलंगी में मुबैना भागे नथा गोलियूं हणी मारिजी वियल मक़सूद शहर ऐं संदसि भाउ जेको आहे शहीद मंचर जो ज़ख़्मी थी पिया। हुनजे वारसनि पारां बिबरलो बाईपास ते लाश रखी करे धरणो हयो वियो आहे। उन सिलसिले में मक़तूल नौजवान जे वारसनि जो चवणु आहे त पुलिस ऐं सोलंगी बिरादरी जे माण्हुनि मिली करे असांजा रस्ते वेंदड़ गाह ते वेंदड़ जेको आहे नौजवाननि खे खणी वञी करे जेको आहे हिक खे गोलियूं हणी क़तल कयो वियो आहे, हिक खे ज़ख़्मी कयो वियो आहे। धरणे ते खैरपुर पुलिस पहुची करे वारसनि सां ॻाल्हियूं करण बैदि धरणो ख़त्म कयो आहे। जी ठीकु है अब्दुल रज़ाक, वॾी महिरबानी अव्हां जी तफ़सील खां आगाह करण लाइ।